हेलो फ्रेंड, अस्सलाम वालेकुम। हुल समूह चैनल में तव्हां खे खुश आमदीद चऊं था। अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ो अलजबरा जो क्वेश्चन खणी आयो आहियां जेको पीएसटी ऐं जेईएसटी में क्वेश्चन अलजबरा ईंदो आहे। 23% जेको अलजबरा मैथमेटिक्स में ईंदी आहे। अचो त पाण क्वेश्चन हल करियूं था। क्वेश्चन छा आहे? अ रेक्टेंगल हैज लेंथ ऑफ x क्यूब माइनस x प्लस 2 and width of x plus x square. What is the area of rectangle when x is equal to 2? हाणे चतो हिन में चतो पाण खे हिते लेंथ जेकी आहे मिली पई आहे। लेंथ जेकी आहे पाण खे हीअ ॾिनल आहे, वर्थ जेकी आहे पाण खे हीअ मिलल आहे ऐं x जी वैल्यू ॾेई छॾी आहे। हीअ x बराबर आहे 2 जे। त हाणे हिन में चतो एरिया ऑफ रेक्टेंगल कढो। छा कढो? एरिया ऑफ रेक्टेंगल कढो। त हाणे तव्हां छा कंदा? सवा सवलो आहे। छा कंदा? पहिरीं तव्हां लिखंदा लेंथ घणी आहे हिनजी x क्यूब प्लस माइनस x प्लस 2, ठीक है। ऐं वर्थ पाण रखंदा घणी आहे x प्लस x स्क्वायर। हाणे छा कंदा? पुट द वैल्यू लगानी है। वैल्यू पाण खे मिली पे x बराबर आहे 2 जे। हाणे पाण ते लेंथ कढी था पहिरीं, ठीक है। x जी जगह ते 2 लगाइणो आहे, ठीक है। x क्यूब आहे ते लेंथ में त पाण ते 2 क्यूब माइनस हिते x आहे त हिते पाण 2 रखंदासीं प्लस 2, ठीक है। हाणे 2 जे मथा क्यूब आहे त पाण छा कंदासीं 2 मल्टीप्लाई 2 4, 4 टाइम 2 8 माइनस 2 प्लस 2। हे माइनस जा 2 हे प्लस जा 2 पाण में कटिजी विया। लेंथ असांखे मिली वई 8, ठीक। हाणे पाण खे छा कढूं? वर्थ। पाण वर्थ था कढूं। वर्थ छा ॾिनल आहे? x प्लस x स्क्वायर। हिन में बि तव्हां x जी पुट वैल्यू x, ठीक है। हाणे x जी वैल्यू पाण खे 2 मिलल आहे। वर्थ रखंदासीं 2 प्लस x जी जगह ते 2 रखंदासीं, मथा पावर 2 ॾींदासीं। वर्थ बराबर आहे 2 प्लस 4, ठीक है। 2 2 4 6, ठीक है। हाणे ए रेक्टेंगल जो जेको एरिया आहे, एरिया ऑफ रेक्टेंगल जो फार्मूलो जेको आहे एरिया ऑफ रेक्टेंगल। हाणे फार्मूला तव्हांखे यादि करणा पवंदा। हिन फार्मूला एरिया बराबर आहे एरिया ऑफ रेक्टेंगल बराबर आहे लेंथ मल्टीप्लाई विड्थ, ठीक है। हाणे पाण खे लेंथ मिली वई, घणी मिली आहे 8, पाण हिते रखियासीं 8 मल्टीप्लाई विड्थ पाण खे घणी मिली आहे 6 मिली आहे। ऐं पाण मल्टीप्लाई कंदासीं हिते 48, ठीक है, स्क्वायर यूनिट, ठीक है। ये असांजो आंसर अची वियो। स्क्वायर छाजे करे लिखियो नी? जो एरिया जो जेको आहे वो असां इन करे एरिया मिलल आहे, इन करे असां इन जो स्क्वायर लिखंदासीं। ऐं यूनिट ते मिलल कोने, जेकर ॾींदो आहे तॾहिं पोइ को मसलो कोन, सेंटीमीटर हुजे या मीटर हुजे त पोइ हुते असां यूनिट जी जगह ते असां सेंटीमीटर या मीटर वग़ैरह जेको मिलल हुजे उहो करियो आहे। त इहो पास्ट पेपर में हिकिड़ो क्वेश्चन आयो। पास्ट पेपर जो क्वेश्चन आहे सॉल्व कयो। इहो अलजबरा जो आहे, बेसिक शइ आहे या सिखो। ऐं नेक्स्ट वीडियो में तव्हांखे ॿिया जेके आहिनि उन्हनि जे बारे में सिखाईंदासीं। थैंक यू सो मच।